जी बिल्कुल ही कुछ देर पहिरियां ही रवती जे कच्चे वारे इलाइक़े में शर कबीले जो सरदार है शहरियार सर जो अगूणो एमपी पिणु आहे इंटर पीपुल्स पार्टी जो अॻुवाण आहे उनजे मथां अंसनतल हथियारबंदनि जेको आहे उनजी गाॾी ते अटैक कयो आहे जंहिंमें उनजो वेझो साथी अली मोहम्मद शर जेको आहे उहो मारिजी वियो आहे। संदो जेको गनमैन आहे सोराब शर उहो ज़ख़्मी आहे ऐं वेझो जेको दोस्त आहे जान मोहम्मद बुख्ती उहो बि ज़ख़्मी आहे जंहिंखे गंशी जोगी हालत में रहीमयार ख़ान जी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। इन सिलसिले में केटीएन न्यूज़ के उनजे जेके पीए आहे अब्दुल हकीम शर पारां ॾिनल मौक़ुफ़ में इहो ॼाणायो वियो आहे त गाॾी ते रस्ते मां अचूं था त हथियारबंदनि अटैक करे हिकिड़ो शदीद अटैक थियो। उन खां पोइ असांजा जेके माण्हू आहिनि उनमें ज़ख़्मी थिया आहिनि ऐं शहरियार ख़ान शर जेको आहे उहो कमनि जे फसल में उनजो इहो मौक़ुफ़ आहे त लिकल आहे। वधीक जेका आहे फायरिंग जो जेको सिलसिलो आहे हिन महिल ते रुक गिनाए सघियो। तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त मक़ामी जेके सतह ते माण्हू आहिनि शर बिरादरी जा उहे बि वरी तादाद में रौंती जे कचे वारे लथल आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो वञा कुझु देरि पहिरियां ई जेको आहे अहिड़ो इहो हमलो थियो आहे जंहिंमें रौंती पुलिस सां ॻाल्हाइण जी कोशिशि थी ते हुन पारां हिन महिल ताईं को मौक़ुफ़ न ॾिनो वियो। जी बाड़ो भरिसां रौंती कचे वारे इलाइक़े में रौंती बेलो में नेक मोड़ ते हथियारबंदनि ॾोहारियुनि जो अॻूणो एमपीए सरदार शहरियार शर जी गाॾी मथां मुबीना हमले ऐं फायरिंग दौरान सरदार शहर जी गाॾी में सवार वेझे साथी अली मोहम्मद शर ज़ख़्मी बाद मौक़े ते मारिजी वियो आहे जॾहिं त उनजे गार्ड सोराब शर ज़ख़्मी थी पियो आहे। जॾहिं त अहिड़े वाक़े खां पोइ उनजे पुट सरदार जहांगीर शर सोशल मीडिया ते बयानु जारी कयो आहे जंहिंमें चयो आहे त मुंहिंजो बाबा सरदार शहरियार शर गाॾी मथां हथियारबंद ॾोहारियुनि हमलो करे फायरिंग कई आहे जंहिंमें उनजो दोस्त अली मोहम्मद शर मौक़े ते क़तल थी वियो आहे जॾहिं त उनजो हिकिड़ो गार्ड ज़ख़्मी थियो आहे अञा त सरदार शहरियार शर घेरे में आहे। उन डीआईजी ऐं एसपी खे अपील कई आहे त पुलिस पहुचे उनजे बाबा खे घेरे खां ॿाहिरि कयो वञे।